सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे डे सेंटर में गेट टुगेदर जो सालानो प्रोग्राम मल्हाइण जी आलिशान तक़रीब थी गुज़री। रिपोर्ट मंज़ूर कालरो। हिन प्रोग्राम जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो, जेका बुज़ुर्ग मेंबर जनाब अब्दुल हकीम दायो तिलावत फरमाई। सदर दरिया खान बलुच, नायब सदर इंजीनियर इकबाल मेमण खां मक़ाम जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़रानी ऐं मोहतरम हादी बख्श तोई जिन ख़िताब कंदे एसोसिएशन जे प्रोग्राम ते ॻाल्हायो ऐं दोस्तनि खे मुकमल ताउन जी अपील कई। इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंजूर हसन कालरो पंहिंजी तकरीर में 2024 में एसोसिएशन जे कामयाब प्रोग्रामनि बाबति आगाही ॾिनी। इन हवाले सां सन 2025 में बि ख़ल्क़ जी ख़िदमत, इंसानी हमदर्दी ऐं एसोसिएशन जे बुलंद वक़ार लाइ पंहिंजी मदद पाण तहत ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं वेंदियूं। हिन तकरीर में अदी रज़िया शहोक औरतुनि जी नुमाइंदगी खे एसोसिएशन जे मक़सदनि लाइ काविशुनि ते मौजूदा उहिदेदारनि खे जस ॾिनी। हिन प्रोग्राम में औरत मेंबरनि जो वॾो अंग शरीक थियूं। सूफ़ियानी राग रंग जी महफ़िल थी ऐं लंच जो बहितरीन इंतज़ाम कयो वियो। एसोसिएशन जी तारीख़ में ही प्रोग्राम यादि रखियो वेंदो। स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ डॉक्टर रफ़ी कुरैशी बख़ूबी अदा कया, जहिड़े त इंतज़ामनि में बशीर ख़ान जतोई, नज़ीर अहमद शेख ऐं नज़ीर अहमद मेमण जिन बहितरीन ज़िम्मेवारियूं अदा कयूं।